नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त नसीर कैनाल जे कप ते बीठल वणनि जी वढाई न रोकी सघी आहे। नसीर कैनाल ते मुक़रर बेलदार हमज़ो अकलाणी ऐं संदसि पुटु उस्मान अकलाणी अबू बकर अकलाणी सरियाम वणनि जी वढाई करे माल चाढ़ींदड़नि खे गॾे गाॾी जे हिसाब सां वेकिरो करण लॻा आहिनि, जंहिंजो सहाफ़ियुनि खे इतला ॾिनो, जंहिं ते प्रेस क्लब उॾेरो लाल स्टेशन जो सहाफ़ी फज़ल बलोच वणनि जी वढाई जी इतला ते पारेसरी फार्म वटि पहुतो, जिते मौजूद सभु दारोगन हमज़ो अकलाणी जा पुट मच्छरजी पिया सहाफ़ी खे धमकियूं ॾींदे ऐं गार गंद कंदे चयो आहे त असांखे नसीर कैनाल जे सब डिविज़नल टंडो इलियार जे एसडीओ जाज़ेब दावच ऐं सब इंजीनियर असगर मीरजट जे हुकम ते वणनि जी वढाई करे रहिया आहियूं ऐं बाबा खे ऑफिसरनि जो हुकम आहे त अवां असांजो कुझु बि बिगाड़े नथा सघो। जेकॾहिं अवां असांजी कवरेज कई त असां अवां जो अहिड़ो हशर कंदासीं जो यादि रखंदो। जॾहिं त सभु दारोगो हमज़ो अकलाणी जे नसीर कैनाल जे अच्छे कारे जो मालिक बणियल आहे, जंहिं नसीर कैनाल जे वणनि जी वढाई करे बिना टेंडर जे पिण वण वेकिरो कया आहिनि। साफ़ी आहे, साथी साफ़ी आहे, वो जेॾी महिल ॻोठु आयो पिए त उन ॾिठो त भई जेको ई वण जेके वढे रहिया आहिनि उन्हनि खां पुछी बाबा ही तव्हां वण छाजे करे वढे रहिया आहियो, त हुनखे जेको आहे सो कुआड़ियूं खणी आहे बीह रहिया, चयूं तोखे असां जेको सो मोतमार धमकियूं ॾिनऊं, असां हिन जी जेका असां मुज़म्मत था करियूं ऐं मुतालबो था करियूं सिंध हुकूमत खां त इन ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे त जीअं अॻिते कंहिं सहाफ़ी खे अहिड़ियूं धमकियूं न ॾेई सघे। फज़ल हुसैन बलोच खे असां कवरेज लाइ उते मोकिलियोसीं त उते सभु दारोगो जे पुटनि हमज़ो अकलाणी जे पुटनि जेको आहे त वण वाढी शुरू पियो कयो, उते कवरेज लाइ पहुतो त हिननि खे ॾिसी हिननि खे धमकियूं ॾियणु शुरू कयूं ऐं जेका कुहाड़ी हथ उन्हनि इशारो ॾिनो असां तोखे हिन कुहाड़ी सां ई वार कंदासीं, असांजा ई वणनि ऐं मुंहिंजो वाल साहब जेको आहे उहो दारोगो आहे, तव्हां कुझु नथा बिगाड़े सघो। भाउ सर जेको बेलदार आहे हमज़ो अकलाणी उन जा पुट जेके आहिनि उहे नसीर कैनाल ते वण वाढे करे गाॾियुनि जे हिसाब सां विकिरो कनि था। जीअं आउं हुते सरज़मीन ते पहुतुसि त उहे वण जेका आहे उहे अधु मां वढी रहिया हुआ, त उन्हनि खां पुछा कई त तव्हां कहिड़े कानून ते तहत इहे वणनि जी वाढी करे रहिया आहियो। हिकु तरफ़ त हुकूमत ऐलान पियो करे त वणकारी मुहिम जी ऐलान पियो करे, सरसब्ज़ पाकिस्तान जूं दावाऊं पियो करे, त ॿिए तरफ़ वरी जेके ऑफिसर आहिनि एरिकेशन जा उहे वणनि जी वाढी करे रहिया आहिनि, जिते उन्हनि कवरेज करण खां मूंखे रोके ज़बरदस्ती मुंहिंजे कैमराऊं जेके आहिनि मोबाइल उन्हनि जी फुर करण जी कोशिशि कई ऐं मूं ते हमिलो पिणु कयो ऐं मूंखे मौतमार धमकियूं पिणु ॾिनऊं। सरेआम जेको आहे सो हिकिड़ो एरिगेशन जो करप्ट सभु दारोगो हमज़ो अकलाणी ऐं उनजा पुट नसीर कैनाल ते बीही ऐं वणनि जी सरेआम वाढी कराए रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।